खैरपुर में वाक़िया कंदासी। खैरपुर की अदालत अहमदपुर में शागिर्द सां बदफेली वारे केस में नामज़द उस्ताद संदस साथ ॾींदड़ शागिर्द खे सज़ा ॿुधाई छॾी आहे। अदालत पारां जवाबदार कलीमुल्ला ऐं सरमत लाड़क खे 10 साल कैद की सज़ा ॿुधाई वई। अदालत पारां जवाबदारनि खे 50,000 रुपया ॾंड की सज़ा भी ॿुधाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर की अदालत अहमदपुर में शागिर्द सां बदफेली वारे केस में नामज़द उस्ताद संदस साथ ॾींदड़ शागिर्द खे सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत पारां जवाबदार कलीमुल्ला ऐं सरमत लाड़क खे 10 साल कैद की सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत पारां जवाबदारनि खे 50,000 रुपया ॾंड की भी सज़ा ॿुधाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर की अदालत अहमदपुर में शागिर्द सां बदफेली वारे केस में नामज़द उस्ताद ऐं संदस साथ ॾींदड़ शागिर्द खे सज़ा ॿुधाई छॾी आहे। अदालत पारां जवाबदार कलीमुल्ला ऐं सरमत लाड़क खे 10 साल कैद की सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत पारां जवाबदारनि खे 50,000 रुपया ॾंड की भी सज़ा ॿुधाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर की अदालत अहमदपुर में शागिर्द सां बदफेली वारे केस में नामज़द उस्ताद ऐं संदस साथ ॾींदड़ शागिर्द खे सज़ा ॿुधाई छॾी आहे। अदालत पारां जवाबदार कलीमुल्ला ऐं सरमत लाड़क खे 10 साल कैद की सज़ा ॿुधाई वई। अदालत पारां जवाबदारनि खे 50,000 रुपया ॾंड की भी सज़ा ॿुधाई वई आहे। खैरपुर में तफ़सील कंदासीं। अली अकबर को पाखा जी। अली अकबर आगाह कजो। जी खैरपुर में दहशतगर्दी खात्मे लाइ कायम एंटी टेररिज्म कोड के ATC के स्पेशल जज इनाम अली मलिक की अदालत अहमदपुर में गवर्नमेंट हाई स्कूल के 6 क्लास के शागिर्द शाज़िब लाड़क सां 2 मार्च 2021 ते ॾाढाई करे संदस वीडियो ठाहे वायरल करण वारे केस की ॿुधणी थी गुज़री, जंहिं दौरान केस में ॼाणायल मास्टर कलीमुल्ला लाखो ऐं संदस साथ ॾींदड़ शागिर्द सरमंद लाड़क मथां ॾोह साबित थियण ते अदालत के 10 साल कैद ऐं बामुशरत 50,000 रुपया ॾंड की सज़ा ॿुधाए पुलिस के सख्त पेरे हेठ खैरपुर जेल उमाणे छॾियो आहे। जॾहिं त ॾंड की रक़म जेका आहे उहा अदा न करण ते 6 महीना वधीक जेको आहे सो कैद काटींदा। जी मेहरबानी अली अकबर तफ़सीलनि जे लाइ।